बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नाज़रीन, अॼु असां वटि सिंध जो भलोड़ शाइर सालिह सैलानी मौजूदु आहे, जंहिंखां असां इंटरव्यू वठंदासीं ऐं हुन सां थोरी ॻाल्हि ॿोल कंदासीं। जी सालिह सैलानी। अच्छा सालिह साहिबु, तव्हांखे शाइरी में आणण वारो केरु आहे ऐं तव्हां कीअं आहियो, थोरो असांखे ॿुधाईंदा। 80 खां वठी शुरू कई शाइरीअ में। सभ खां पहिरीं मूं बलोची कलाम लिखिया, छो त मादरी ज़बान मुंहिंजी बलोची। उन खां पोइ उर्दूअ में बि लिखियमि ऐं तंहिंखां पोइ सिंधीअ में लिखियमि। पर सिंधीअ में एतिरी ॼाण मुंहिंजी तमामु न हुई, पर सुठो उस्ताद मिलण जे करे मुंहिंजी शाइरी सुठी ऐं पुख़्ती थींदी वई। इन लिहाज़ सां इहा मूं ते ॼण त असांजे उस्ताद आशिक़ सोलंकीअ जी वॾी याने महिरबानी ऐं उनजा थोरा जेका आउं लाइ नथो सघां, ऐं आशिक़ सोलंकी असांजो वॾो रहबर साबित थियो। अच्छा सालिह साहिबु, तव्हां सिंधी फिल्मनि लाइ बि गाना ॻाया आहिनि। अच्छा सिंधी जूं कहिड़ियूं कहिड़ियूं फिल्मूं आहिनि जिन में तव्हां गाना ॾिना आहिनि, ऐं उन खां अलावा तव्हां उर्दू शाइरी बि कई आहे ऐं बलोची शाइरी बि कई आहे। तव्हांजी सभ खां वधीक मक़बूल कहिड़ी शाइरी हुई, सिंधी, उर्दू या बलोची? सिंधी फिल्म जेका बाग़ीरा मुंहिंजो प्यारो देस आहे तो ॾाढो सुंदर देस आहे। अजरक टोपी पटको साईं, अजरक टोपी ओ साईं, अजरक टोपी पटको साईं, मुंहिंजो बाणू वेस आहे। पंहिंजे प्यार जी हई तो हथ कड़ी, वो पंहिंजे प्यार जी हई तो हथ कड़ी। अब तो साम्हूं जी कहिड़ी अड़ी पिरी पारत हुजई, मुंहिंजे प्यार जी वो पिरी पारत हुजई, मुंहिंजे प्यार जी। बलोची त हिते को न हुउसि, उहो मस्कत में रहंदो हुउसि ऐं उहा जेका शाइरी उते ई हिकिड़ो गानो हो ख़ुदा बख्श महिवाल, ऐं लिखंदो हुउसि, चवंदो हो। ऐं तंहिंखां सवाइ हिते बि याने पोइ बलोच ॻाई मुंहिंजी शाइरी। ऐं उस्ताद शौकत अली, उस्ताद ख़ान साहब सालिह मोहम्मद जो पुटु, ऐं उर्दू बि शाइरी हुन बि ॻाई ऐं सिंधी बि हुन ॻाई। ऐं इन खां अलावा शमन बि ऊंडा कलाम ॻाया जेके तमामु मशहूरु रहिया आहिनि। अॼु ॾींहं ताईं याने उहे कलाम ईअं था ॿुधा वञनि त ॼण त इहे कलाम हींअर ॻाया आहिनि हुन। अच्छा सालिह साहिबु, हुन दौर में काफ़ी वॾा वॾा फ़नकार हुया, जंहिंमें जला चांडियो हुयो या आबदा परवीन हुई या ख़ान साहिबु फोटो ज़रदारी हो। उन्हनि मां कहिड़े कहिड़े ॻाइण तव्हांजा कलाम ॻाया? इन्हनि फ़नकारनि मां मूंखे सिर्फ़ु शमन ॻायो आहे। अच्छा सालिह साहिबु, पोइ तव्हांखे सालिह सैलानी छो सॾियो वियो ऐं जो तखल्लुस आहे या तव्हांखे को दोस्त चवंदा या सालिह सैलानी तव्हां पंहिंजो तखल्लुस ॾिनो, इहो ॿुधायो महिरबानी करे। अगरि जीअं त सैलानी मूंखे मुंहिंजो पीउ सॾींदो, ऐं नंढे ई हूंदे खां ॾाढो घुमंदड़ फिरंदड़ माण्हू हुउसि। पोइ जॾहिं बि ईंदुसि घर नूरानीअ ते निकिरी वियुसि, पंजाब ॾे निकिरी वियुसि, हेॾा होॾा, त घर कोन ॿुधाए वेंदो हुउसि। इन खां पोइ बाबा चयो त तूं सफ़ा सैलानी थी पियो आहीं, रुगो जो चकर ॾींहुं कॾहिं किथे कॾहिं किथे, ऐं इहा ॻाल्हि सुठी न आहे। पर सैलानी मूंखे मुंहिंजे पोढ़े जो ई लक़ब ॾिनल आहे। बाक़ी हू नालो त मोहम्मद सालिह आहे, लाखो ज़ाते जो लाखो आहियां। बाक़ी हींअर सम्झो त सैलानीअ सां मशहूरु तमामु इन लाइ आहियां त तखल्लुस मुंहिंजो आहे। अच्छा सालिह साहिबु,
शमन सां कीअं वास्तो थियो ऐं शमन तव्हांखे घुरायो या के दोस्त वठी वियो तव्हांखे शमन ॾे कीअं वास्तो थियो हुन सां? शमन खां पहिरीं हुन भाउ सां वासो हो हिम्मत अली फ़कीर सां। हिम्मत ईंदो ऐं हुन सां वासो थियो, पर इन खां पोइ हिकिड़े दफ़े शमन ओचितो अची वियो। उहो जेको गुलसन बाजे वारो हुन चयो त हिम्मत अली जो भाउ आहे शमन। मुंहिंजो नालो त ॿुधल आहे, बाक़ी अॼु ॾिठो थो चई हा हुनजो भाउ आहे। असां हुनखे विहारीसीं ॾिनीसीं ऐं ही आया ॾुठड़े वारे मेले ते। सो ईअं कंदे कंदे मूं शाइरी पे लिखी गुलाम रसूल मरहूम लोहर मूंखे चयो त यार सैलानी ऐं ॿियनि खां त 500 रुपया वठां थो, पर तूं मूंखे ही कलाम लिखी ॾिनो त तोखां पैसो पाई कोन वठंदुसि ऐं ही रिकॉर्ड थो कराए। न ठीकु आहे, कलाम हो मेरा लोंग वाचा इहा धुन ॾिनी। इहा धुन मूं लिखी पे त शमन आयो पनो ॾिठईं, कलाम अञा पूरो कोन हो पर पनो ॾिठईं। चई तई छा लिखियो अथई? मूं चयो अथई लोंग वाचा धुन। अब शमन झड़प ॾेई करे पनो खयो, चई त कंहिं लाइ लिखियो? लिखी ॾियो मुंहिंजो गुलाम रसूल। चई त इनखे ॿियो को कलाम लिखी ॾे। इहा धुन ऐं इहो कलाम ऐं कैसेट लाइ आयो आहियां, हींअर हसन अली शाह वटि वेंदुसि ऐं कैसेट कंदुसि ऐं पहिरीं कलाम इहो तुंहिंजो। अच्छा, गुलाम रसूल लोहार? हा, गुलाम रसूल लोहार। उन मूंखे मरहूम चयो हो इन कलाम त कलाम मूंखे ॾे। छो त मुंहिंजो मास्टर घनी जेको आहे मंगरा, उहो मुंहिंजा कलाम चवंदो हो ऐं गुलाम रसूल लोहार सां गॾु ई पोइ जेॾीमहिल हुनखे 2 कलाकनि जा मौक़ो मिलंदो त उहो मुंहिंजा कलाम चवंदो। त हिते हुन ॾिठो त यारनि जी शाइरी सही आहे। हू मूं वटि आयो हिकिड़े ॾींहुं ऐं मूंखे चयईं त मूंखे कलाम ॾे। सो इहो कलाम मूं लिखियो पिए। इहो शमन खणी वियो, शमन हुते ॻायायो, पर उन खां पोइ वरी शमन सां वास्ता तमामु गहरा थी विया, यारी दोस्ती थी विया। ऐं हर ईद ते शिकारपुर वेंदोसि शमन वटि, उते गॾु रहंदासीं ऐं ईद कंदासीं। अच्छा साले साहब, बिलावल थईम बहितरीनु फ़नकार आहे। अच्छा, उनखे तव्हां हिकिड़ो नओं फ़नकार ॾिसी ऐं एॾो वॾो पंहिंजो जेको महिनत तव्हांजी एॾी वॾी ऐं एतिरो जेको ख़र्चो करे हिकु नए फ़नकार खे ॾियणु ऐं उनजो अॻिते सिलो मिले या न मिले, तव्हांखे उहो कीअं लॻो? बिलावल जो आवाज़ु बहितरीनु आयो, उन हिसाब सां एल्बम कयासीं या तव्हांजो दिली शौक़ु इनखे फ़नकार खे अॻिते चाढ़ियो? बिलावल बि मूं वटि ईंदो रहंदो ऐं हुन मूंखे हिकिड़े ॾींहुं चई ॾिनो, चई यार आउं बि फ़नकार आहियां ऐं मूंखे कलाम ॾे, आउं तुंहिंजा कलाम चवंदुसि। चयो अदा तूं फ़नकार आहीं पंहिंजी जाइ ते, पर आउं कलाम जहिड़नि तहिड़नि फ़नकारनि खे कोन ईंदो आहियां। पोइ ई ॿियो आयो, पर हिन मूंखे 2-3 सालनि में पोइ हिनखे मूं चयो त ॻाल्हि ॿुध, आउं कलाम ॾींदो साईं हिकु शख़्स ते, तूं थो चई मूंखे धुनुनि ते लिखी ॾे। ऐं कलाम जेका बि धुन लॻाई आहे उहा ई रहंदी, उनखे हेर फेर न थींदी, उहा ई रहंदी ऐं उन ई धुन में तोखे ॻाइणो पवंदो। हिन चयो ठीकु आहे। मूं चयो मूंखे ॻाए ॾेखार। हिन 2-3 धुनूं चयूं, मूंखे न वणियो पिला। पोइ हिन सूफ़ियानो कलाम हिकिड़ो चयो जेको मूंखे लॻो, चयो त हा ही आहे सूफ़ी रंग जो ॻाइणो।
पोइ हिनखे मूं चयो यार तूं तुंहिंजी जेका लेन आहे हीअ आहे ऐं तूं धुनुनि वारे चकर में न पव चई न मूं चयो ठीकु आहे भले कर पर धुनूं जेके बि मूं लिखियूं आहिनि उन्हनि चयो ठीकु आहे पोइ हिन मूंखां कलाम वरिता सॼी केसट जा कलाम मुंहिंजा न चया अरे बाबा ॿिया बि चयो चई न बसि मूंखे ॿियो चवण ई कोन्हे सॼी केसट जा मूं चयो तूं हिकिड़ो कलाम तोतल वारो चयो तूं शमन खां बि भलो थो चई हिनखे तूं तोतल वारो हिकिड़ो कलाम चयो ऐं ॿिया भले मुंहिंजा चयो हिन हा कई त ठीकु आहे हिकिड़ो तोतल वारो चवंदुसि ॿिया तुंहिंजा चवंदुसि पर हिन 10 ई कलाम मुंहिंजा चया ऐं तोतल वारो कोन चयईं ऐं उन्हनि जी सॼी हिन केसट कई जंहिंमें बिलावल संदो सॼो ख़र्च बिलावल जो संदो स्टूडियो जो साज़ वारा जेके जिन्हनि हिन सां गॾु वॼायो सभु उन में मुंहिंजी शाइरी में जेका मुंहिंजी महिनत हुई सा उहा असांजी मूं चयोमांसि मूं चयो आउं पंहिंजी महिनत तोखे ॾियां थो फीस बि आउं तोखां टको कोन थो वठां बाक़ी वधीक तुंहिंजी क़िस्मत असांजी कोशिशि इहा ई आहे तूं यानी ख़ुदा जे ख़ुदा जो करणु इहो त जेके बि कलाम हिनखे असां सट कराया पंहिंजा उन्हनि ई धुननि में न ॻायो उहे ई कलाम हिट विया जेके 2-3 फिल्मुनि में बि हिन जा कलाम खया विया जेके 2-टे फिल्मूं आहिनि उन में बि हिन जा कलाम खया विया उहे कलाम ऐं उन खां पोइ बिलावल जो नालो चढ़ी अच्छा साले साहब हाल ही जो जेको MP आहे इमामदीन शौकीन उन बि तव्हांखे सस्ताई जे दौर में जेको 50,000 रुपया इनाम ॾिनो त हिकिड़े फ़नकार ॻाल्हि पैसनि जी न आहे पर हिकिड़े शाइर लाइ हिकिड़ो इहो वॾो एज़ाज़ु आहे जेको हिकिड़ो MP बि उथी अची 50,000 रुपया इनाम ॾिए सस्ताई जे दौर में इहा वॾी ॻाल्हि आहे अच्छा तव्हां हुन बारे में छा चवंदो इमामदीन शौकीन तमामु हिकिड़ो मुख़लिस ऐं सुठो माण्हू आहे ग़रीब माण्हू आहे ग़रीब परवर माण्हू आहे उन में उन ऐलान कयो बक़ाइदे त भई 50,000 आउं साले सैलानी खे ॾियां थो अच्छा साले साहब शमन मिराली जेके तव्हांजा कलाम चया आहिनि उहे कहिड़ा कहिड़ा कलाम आहिनि थोरो थोरो मिड़ई अदद लफ़्ज़ुनि मां तव्हां असांखे गुनगुनाए ॿुधाइजो शमन कैसेटुनि में गया आहिनि हिकिड़ो पहिरीं कलाम मोहब मिलण जी कर महिरबानी चा बेहाड़ा आहे ज़िंदगानी आ वङण ते जानी तोसां प्यार कयां ॿियो कलाम वॾोची हिकिड़ी धुन में यानी उहो कलाम उहो तमामु हिट वियो अल्लाह मुंहिंजी दिलि लुटे हाय मुंहिंजी दिलि लुटे अल्लाह मुंहिंजी दिलि लुटे हाय मुंहिंजी दिलि लुटे ए मिठा सीने ला तोला दिल बेताबा तेरी प्यार वारन सा केड़ो वजा हाय अल्लाह दस्ता किए मां कया महबूबन मोहड़ो मोड़ो महबूबन मोहड़ो मोड़ो कह के लाए दिया सीने लाए तोले दिल बेताबा तेरी प्यार वारन था तेरी प्यार वारन था कहरो है जाबा मुन के ॾिनो हाणे आउं वरी उहे ॿोल वरी तोखे कीअं ॾियां पाण खां कोन थो पुॼे यार
इन खां अलावा रज़ाक ज़मीर जो कोटड़ीअ जो रहण वारो हू उन तमामु यानी मशहूरु उन टाइम ते शमन जी टकर जो यानी कलाम हो, पर उन खे बि यानी वीचारे खे जेकी इन जे चवण ते हाणे बिन करे छॾियो। पोइ 8 कैसेटुनि जी एग्रीमेंट कयईं, वरी उन में 4-5 कैसेटूं उन कयईं। सो अहिड़े तरीक़े सां कलाम त इलाही ने फ़नकारनि चया आहिनि, पर हिकु मशहूरु जेके फ़नकार माण्हुनि जा ॿुधल सुधल जेके फ़नकार इहे आहिनि। बाक़ी ईअं त महफ़िलुनि में ऐं ॿियनि टियनि में फ़नकार त खोड़ आहिनि जेके कलाम ॾियनि। जी नाज़रीन, ही हो सालिह सैलानी जंहिं सिंधी फिल्म टीवी खे एॾो टाइम ॾिनो। कैमरामैन रुस्तम पवर सां गॾु ग़ुलाम नबी चांडियो, शहदादपुर।